दरूद शरीफ वडी मोहब्बत निस्बत प्यार सरकार मदीना के एक मरतबो बुलंद आवाज़ सां अवां दरूद पाक मोकिलियो। अल्लाह ताला अवां ते पंहिंजो रहमतूं मोकिलियो। ही ख़ास मालिक जे फज़लो करम जो वक़्तु आहे। ये महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, कुरानी अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद नबिय्यिल उम्मिय्यित ताहिरिल मुत्तहर व अला आलिहि वसल्लम। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बअदि इस्मुहु अहमद। फलम्मा जाअहुम बिलबय्यिनात क़ालू हाज़ा सिहरुम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह पाक लाया है, जेको मालिक ख़ालिक सना जे लाइक़ जंहिंजो शान बेमिसल बेमिसालिया, जंहिं शान में को शरीक नाहे। उन्हीअ जो मुल्क आहे, उन्हीअ जी मखलूक आहे, उहो ई मालिक आहे, उहो ई ख़ालिक आहे, उहो ई माबूद आहे, उहो ई मक़सूद आहे। जंहिं अल्लाह पंहिंजी कुदरत सां सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। फ़इज़ा क़दा अमरन फ़इन्नमा लहू कुन फ़यकून। अल्लाह ताला जंहिं बि शइ जे पैदा करण जो इरादो फरमाईंदो आहे, कुन थी फ़यकून। ही सारी काइनात जंहिंजो बयान अवां जे साम्हूं
आज़िज़ नीगर सना अल्लाह तमाम मोहब्बत निस्बत वज़ाहत सां तव्हां ते पहुचायो। इहा ज़ात दुनिया में क़ुर्ब जो कदम न फरमाए हाँ ये कायनात न हुजे। इन शान ते हर महीना गुज़री वञनि, साल गुज़रनि, सारी उमिरि ख़तम थिए, अॼु ताईं कंहिं बि कमा हक़ हो इन तारीफ़ खे, इन निस्बत खे पूरो बयान न करे सघियो। जंहिंजो सना ख़ान रब्बे कायनात, जंहिंजी तारीफ़ करण वारो मालिकुल मुल्क, उहो शान केॾो न वसी आहे। अवां सभई ख़ुश नसीब आहियो। अल्लाह ताला ख़ासि असांजे मथां पंहिंजो कर्म फरमायो आहे। ही उन हबीब जी उम्मत जंहिं उम्मत जो शान हर उम्मत खां आला ऐं बाला। अज़ आदम तां सैयद ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि पैगंबर थी गुज़रिया, हर नबी पंहिंजे पंहिंजे वक़्त में पंहिंजी उम्मत खे हक़ जा कलमा ॿुधाईंदे, महबूबनि जी तारीफ़ ॿुधाईंदे पंहिंजे तक़रीर खे ख़तमु कयो। वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ नबिय्यीन। ही शान अवल बि आहे त आख़िर बि आहे। हिन शान जी इंतिहा आहे ई कान। पयो खण, पयो ॻाए, ॻाईंदे ॻाईंदे अॼु ताईं कंहिं बि आलिम दीन, हज़रात मुतक़द्दमीन, सहाबा कराम, ताबईन, तबो ताबईन, इहो शान कमा हक़ हू करे पूरो करे न सघियो। सैयदना ईसा अलैहिस्सलाम जो वक़्तु आहे जंहिंखे अल्लाह ताला पंहिंजी कुदरत सां बिना पीउ जे बीबी मरियम जे पेट मां पैदा कयो। कुदरती अमल थी वियो, तिन विलादत जो वक़्तु आयो। अमा हैरान थी विया, परेशान थी विया त छा वञी पंहिंजे क़ौम खे मुंहुं ॾेखारियां। मां शादी शुदा न आहियां, मर्द न आहे, ये मालिक जी कुदरत आहे, इन में अल्लाह जी हिकमत आहे। शहर खां ॿाहिरि निकिरी वई। हिकु वॾो माण्हू दरख़्त बीठो हुयो। किताब में लिखियो आहे त अंजीर जो वणु जंहिंजी उमिरि 300 साल आहे, वो पानी जो मोहताज न, जबलनि में अक्सर करे थी। उन्हीं वण हेठां अचे वेठी, ॿार पैदा थियो और असां हालात बिल्कुलु मासूम जे विच ते को बि जान ते पाणी जो क़तरो न पाक थी आयो। आख़िरकार केतिरो वेहंदी, फर्ज़न खे हंज में खणी घर पहुची आहे। इहा ख़बर आम सारे शहर में फैलिजी वई और तू मर्द ईंदा रहिया, मलाम तू ईंदा रहिया। हुकुम थियो त बीबी तू जवाब न ॾे, वो इशारत इले पंहिंजे पुट जो इशारो कर। अम्मा खान इशारो करे थी, फर्ज़न अॼु तोखे मुंहिंजी पाकाई बयान करणी आहे। वो मासूम बचड़ो नओ जावल, सुभान अल्लाह, ऐलान तो करे तो काल इन्नी अब्दुल्लाह, मां अल्लाह न आहियां, अल्लाह जो बंदो आहियां। आतानियल किताब वजअलनी नबिया, अल्लाह पाक मूंखे इंजील किताब अता कयो आहे, मुंहिंजे सिर ते ख़ुदावंदे करीम नबूवत जो ताज।
जॾहिं ईसा अलैहिस्सलाम कुछ वॾो थियो, हुकुम थियो त पंहिंजी नबूअत जो ऐलान कयो। उन ऐलान में अवल त पंहिंजी क़ौम खे घुराए गॾु कयो। काफ़ी तादाद में पैगम्बर जी क़ौम बनी इसराइल एक जाइ ते इकट्ठे थी, उते वेही पंहिंजे आमन जो बयान ऐं महबूबनि जी तशरीफ़ जो बयान क़ौम खे सम्झाए त ही शान अवल बि आहे त आख़िर बि आहे। वो किस्सो कुछ भांगे में अल्लाह ताला कलाम मजीद में फरमाए थो, वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद फलम्मा जाअहुम बिल-बय्यिनात क़ालू हाज़ा सिहरुम मुबीन। ऐलान तो फरमाए, ए बनी इसराइल इन्नी रसूलुल्लाह अलैकुम, मां अल्लाह जे तरफ़ खां तव्हांजो रसूल थी आहियां। इन्नी रसूलुल्लाह अलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत-तौरात, मां खां अॻ में जेको किताब तौरात नाज़िल थियो आहे उन खे मां सचो कंदड़ आहियां। व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद, अव्हां खे बिशारत ॾियां थो, अव्हां खे ख़ुशख़बरी ॾियां थो, मां ईसा खां बाद उहो पैगम्बर ईंदो जंहिंजो इस्म हूंदो अहमद। मालूम थियो त इहा ख़ुशी जेका अल्लाह पाक हिन महीने में ख़ासि हुकुम फरमायो आहे, इहा पैगम्बरनि जी सुन्नत आहे। अज़ आदम तां ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके बि पैगम्बर आहिनि, पंहिंजे पंहिंजे वक़्त में हर नबी हर पैगम्बर पंहिंजी उम्मत खे घुराए हिकु मैदान ते विहारे असांजे प्यारे हबीब जो शान ईअं ॿुधायो त मूंखां बाद हिन नाले वारो पैगम्बर ईंदो जंहिंजो नालो हूंदो अहमद। उहो अल्लाह जो प्यारो नबी फलम्मा जाअहुम बिल-बय्यिनात, जॾहिं उहो ईसा जे बिशारत ॾियण वारो पैगम्बर चिटियूं निशानियूं खणी आयो, चिटियूं निशानियूं खणी आयो। क़ौम ख़्यालु कयो असां हिनखे नबी न सम्झूं था, जादूगर सम्झूं था। जादू ज़मीन ते हूंदो, आसमान ते न हलंदो आहे। अहिड़ो त सुवाल विझोसि जो असांखे जवाबु ॾेई न सघे। ख़िदमत में चंद मुशरिक आया जिन अची अर्ज़ु कयो त अव्हां खां असां घुर कयूं था, को मुइज़ो ॾेखारियो। कहिड़ो मुइज़ो? अर्ज़ु कयूं त ही चंड पूरे विच आसमान ते बीठो आहे, 14 जी राति आहे, इन खे पंहिंजे इशारे सां हुकुम करे अधोद कयो त तोखे कलमो पाण फरमायो हुकुम मां कयां या न कयां, हो चंड तो अॻ ई मथे कलमो पढ़ी रहियो। मुंहिंजो साईं अंगुली पाक जो इशारो कयो चंड ॾे। जॾहिं हुज़ूर साईं ज़बान मुबारक मां इहे अल्फाज़ मुबारक कढिया त ओ अबू कुबैस जबल जे पहिरियों अधु ओॾे अधु हेॾे थी बीठो, चंड अधो थी वियो। फरमाए त ईमान आणियो, कलमो पढ़ो। अर्ज़ु कयूं कलमो तॾहिं पढ़ंदासीं
जॾहिं ॿिन्ही अदनि खे मिला फरमायो जंहिं नबी ख़ुदा जे कर्म सां अजोद कयो आहे तो मिलाए बि सघे थो पियो। उन वक़्तु मुंहिंजे दिलबर अंगुली पाक जो इशारो कयो त ॿई अध मथे खयां, मथे वञी पाण में मिलिया हिकु थी विया। फलम्मा जाअहुम बिल-बय्यिनात, अहिड़ियूं केतिरियूं त निशानियूं सरकार ॾेखारियूं जिन खे अल्लाह ताला घुरियो उन नबी जे मथां ईमान आंदो जिन खे ख़ुदा न घुरियो उहे मुनाफ़िक़ मुशरिक छा चया हाज़ा सिहर मुबीन, हे पधरो जादू। उन पैगंबर जी आमन जो महीनो आहे, तशरीफ़ जो महीनो आहे। अल्लाह जा सब महीना बरकत भरिया आहिनि, कंहिं महीने में ख़ुदा जे कर्म जी कमी कान्हे का, पर ही महीनो बाक़ी जेके 11 महीना आहिनि उन्हनि जूं बरकतूं हिक तरफ़, हीअ बरकत हर पैगंबर हर महीने खां आला आहे। जे बरकत आला आहे त अॼोको वक़्तु बि आला आहे। उमेद आहे जंहिं महबूबनि जी निस्बत दिल में मोहब्बत रखी तो पंहिंजा घर अल्लाह जे हवाले करे प्यादल सवारनि ते हिन महफ़िल में अॼु शरीक थियो आहे। मिठो मालिक तोखे अॼु हिन महफ़िल खां ख़ाली न मोटाए। तक़रीर जो वक़्तु न आहे, तव्हांजो मां ध्यानु छिकायां थो पियो त हीउ ख़ुशीअ जो महीनो आहे, ही बिशारत जो महीनो आहे। हर पैगंबर पंहिंजी क़ौम खे बिशारत ॾिनी आहे, ख़ुशख़बरी ॾिनी आहे। फलम्मा जाअहुम बिल-बय्यिनात हाज़ा सिहर मुबीन, जॾहिं बय्यन बुरहान मुइज़ात कमालात हज़ूर खणी आयो जिन खे ख़ुदा घुरियो उन्हनि दिलबर ते ईमान आणे कलमो तैयब कलमो अशहद पढ़ियो। जिन मुनाफ़िक़नि खे काफ़िरनि खे ख़ुदा न घुरियो उहो लीके खां ॿाहिरि। अॼु बि कहिड़ा बंदा आहिनि, छो त नसुल हक़ जो बि आहे त बातिल जो बि आहे। अॼु बि कहिड़ा आहिनि जिन जो नसुल हलंदो अचे थो पियो ऐं हक़ वारा बि आहिनि जिन जो नसुल हलंदो अचे थो। हक़ वारा हक़ ॾे आहिनि, बातिल वारा बातिल। हज़ार मोहब्बतूं दिल में रख जे इहा मोहब्बत हिन सोने जी न आहे, ख़ुदा जो कसम कुझु बि न आहे। जे आहे असांजी भलाई त नबी अलैहिस्सलाम जी मोहब्बत। हज़ूर साईं जी सिक एॾी त सहाबा कराम खे हुई जिन हुकुम मूजिबि पंहिंजा वतन क़ुर्बान कया, पंहिंजा माल क़ुर्बान कया, पंहिंजा घर क़ुर्बान कया, ज़रो ज़ेवर क़ुर्बान कया। हिकु असहाब पल सरकार खां परे न वेंदो। हिकु वक़्तु कंहिं कम सां पंहिंजे शहर खे छॾे ॿाहिरि निकिरी वियो, मोटी आयो त सरकार हिन जे अचण खां अवल पर्दे में अची विया। हिन ख़बर ॿुधी दाह करे किरी पियो, बेहोश थी वियो। देर खां बाद होश आयो, उथी वेठो, मुंहुं मथे थो खणे, या अल्लाह अॼु मुंहिंजी दुआ क़बूल कर। हथड़ा मुंहिंजे मथे आहिनि। रोईंदे रोईंदे अर्ज़ु कयो त मुंहिंजा अल्लाह मूंखे नाबीन कर, मुंहिंजी अखियूं न हुजनि। बसि हिन जो अर्ज़ु कनि, अखियूं ख़तमु थी वियूं। माण्हू अचे मिलिया, अब्दुल्ला है छा कई? अखियुनि जहिड़ी का नेमत आहे ई कान का। ख़ुदा खे अर्ज़ु करे अखियूं पंहिंजियूं विञाए वेठो आहे। जे अदा अखियूं दिलबर जे दीदार लाइ। अॼु उहा सरकार पर्दे में अची वई आहे, ॿियनि खे ॾिसी अखियूं छा कंदी? इहा ई नबी करीम जी मोहब्बत। दुनिया में जंहिंखे जंहिंसां मोहब्बत उहो उन सां गॾु हूंदो। जंहिंजे सीने में इश्क नबी आहे उन जो हथ हूंदो दामन मदीने जे मोरे।
ही महीनो वॾे शान वारो आहे, वॾी बरकत वारो आहे, वॾी इज़त वारो आहे, वॾी अज़मत वारो आहे। हिन महीने में जेका बि बंदो नेक दुआ घुरंदो ख़ुदा उन जी उहा दुआ करे। ज़िंदगी ते भरमसो कोन्हे को। ईअं नथो फ़क़ीर खे चवे त हर भुर वॾा ख़र्च कयो, फंडरा कोहो, बिरयानियूं भलियूं कयो, न, जो थी सघे हस्ब ताक़त। जे वधीक न थिए त 5 गिलास शरबत जा करे प्यार तुंहिंजो मीराद आहे। जिनखे मीराद जी सिक आहे, मीराद जी मोहब्बत आहे, इहा ई तमन्ना आहे त जेकॾहिं मौला करीम घुरियो त मुंहिंजो इरादो ख़ुदा क़बूल कंदो, ज़रूरु अल्लाह पाक मूंखे मीराद नसीब फरमाईंदो। उन्हनि खे अर्ज़ु आहे त पंहिंजा हथ खणी चवनि त इनशा अल्लाह, इनशा अल्लाह। हिन आजिज़ बि काफ़ी अरसे खां वठी इन मीलादन में ज़िंदगी गुज़ारी। 1 साल वियासीं, जॾहिं ॿिए साल वञण थियो त पुछो वियो, ॿियो ख़बर अवां जे मिल्क दा माल छा हाल आहे? चए साईं रब जे फज़लो करम सां, मीलाद जी बरकत सां जेका कल्ह अॻे मीलाद में आमदनी हाणे वधी वई आहे। मुझे घर में बरकत आ, हर नेमत खुदा अता कई आहे। खाऊं था पीऊं था, का खोट है। दोस्तों कम न कयो, मिलाद करो अवांखे मुबारक आहे, हमें खुशखबरी आहे। असांजो ईमान अक़ीदो आहे, इश्क मोहब्बत निस्बत केर बि काथे बि रहे थो, दरूद पढ़ण सिक सां तुंहिंजो कमु त उते ॿुधण मुंहिंजे नबीअ जो कमु। दरूद पढ़ण सिक सां तुंहिंजो कमु त सुञाणण तोखे मुंहिंजे नबीअ जो कमु। अस्मा सलात अहले मोहब्बती वो आरिफ़ुम, अहले मोहब्बत वारनि जो दरूद असां ॿुधूं था त उन्हनि खे बि सुञाणूं था। अॼु हिन महफ़िल में तूं इश्क सां सिक सां दरूद जो नारो बुलंद कंदो रहे थो। मुंहिंजो दिलबर गुंबज़ ख़ज़रा में तुंहिंजो दरूद ॿुधे थो, तोखे सुञाणे बि थो। जंहिं दिलबर तोखे हिते सुञाणे थो उते बि तोखे सुञाणे। दरूद पछाण मोमिन जी मुनाफ़िक जी, जंहिंजे दिल में सिक मुंहिंजे साईं जी आहे, ज़बान में दरूद जो नारो आहे, उन्हनि जो दरूद नबी साईं मदीने थी में ॿुधे थो, उनखे सरकार सुञाणे थो। ही वॾी बरकत वारो महीनो आहे। अॼु कोशिशि करे इहे रातियूं जाग न आहे तो जाग, मौत मथे जे मथां बीठो इन कब्र में रहणो आहे। जाग न आहे तो जाग, साए अफलाक के तले हशर तक सोता पड़ेगा, खाक के साए तले। अॼु जागी वठ, गाने खे राज़ी कर, उमेद आहे कब्र में तो निंड्रा पियो कंदे, या कब्र न हूंदी, मिट्टी न हूंदी। कब्रुल मोमिन रियाज़ुल जन्नत, मोमिन जी कब्र जन्नत जे बाग़नि मां बाग़। हीउ महीनो अची रहियो आहे, आम ऐलान हो असांजे पाकिस्तान में केतिरनि चंद ॾिठो। 1 तारीख़ जुमो आहे, अॼु 8 तारीख़ बिलवल आहे, 8 तारीख़ बिलवल आहे। असांजे दरगाह जो ख़ासि प्रोग्राम जेको सालियानो थींदो आहे 29 छंछर जुमो ऐं छंछर, हे ॿई ॾियारा मीलाद आहे। छंछर जे ॾियारे दिस्तारे फरीद आहे, तक़रीबन 60 छोकिरा जिन ते सिर ते दिस्तार रखी वेंदी। इन्हनि में के हाफ़िज़नि के आलिम आहिनि,
ये अल्लाह जो करम हादा मिन फज़ल रब्बी हे मुठे मिठे मालिक जो करम जो आहे न गुनहगार बेकार हे जो मदरसो खोलियो आहे 250-300 तलबा आहिनि अॼु हिन साल छंछर जे ॾिहाड़े 10 बजे 60 छोकिरनि जी निस्तार थिए जिनमें के हाफ़िज़ आहिनि के आलिम आहिनि कोशिशि करे ही आवाज़ परे परे पहुचायो ईंदा रहो इंशा अल्लाह मालिक जे फज़लो करम सां महबूबनि जी पाक हुनर सां खुदा कंदो कंहिं शइ जी कमी न हूंदी अल्लाह अल्लाह मोहब्बत में वक़्तु गुज़री वेंदो हर को दुआऊं घुरी घर में दुआ घुरो अल्लाह ताला अॼु असांजी हीअ महफ़िल क़बूल फरमाए इज़ा नूदिया लिस्सलाह मी यौमिल जुमअति फसअू इला ज़िक्रिल्लाह व ज़रुल बैअ जॾहिं बांग ॾिनी वञे जुमे जी अल्लाहु अकबर तुंहिंजे कॾनि ते हक़ जो सॾु अचे मी यौमिल जुमअति पोइ छा कर फसअू इला ज़िक्रिल्लाह ओॾे डोड़ ओॾे मोट पंहिंजा वापार तिजारतूं धंधा सभु छॾे ओॾे वञ अल्लाह जो हुकुम आहे त इन ॾियारे जुमे जे ॾियारे अज़ान खां बाद कुझु बि न करिणो आहे ख़ुदा जो ज़िक्र करिणो आहे सलातो सलाम पढ़णी आहे नफ़िल पढ़णा आहिनि दुआ करणी आहे ओड़ा गाना आहिनि हथ मथे खणी मिठे मालिक खे अर्ज़ करणा आहिनि मौला करीम इन महीने जे मुहाबे तुंहिंजा हर नेक अर्ज़ क़बूल चओ आमीन आमीन बिजाहे सय्यदुल मुरसलीन फलम्मा जाअहुम बिल बय्यिनात हज़ूर जे फरमान खे हज़ूर जे हुक्म खे हज़ूर जे मौजन खे हज़ूर जे कमालात खे मुनाफ़िक़नि ठुकरायो काफ़िरनि ठुकरायो मोमिननि सुभान अल्लाह इक़रार तव्हां सभई मोमिन हो तव्हांजा चेहरा ॿुधाइनि था तव्हांजे चेहरनि में अॼु उहो रंग कोन्हे को जीअं को ख़ुशीअ में पंहिंजे मुंहं खे चिमकाए अॼु तव्हांजो मुंहुं इश्क़ नबी में चिमकी रहे इहो ई त ॿार ॿुधी रहिया हो ॾिसी रहिया हो त काफ़ी दोस्त चङा दरगाहनि जा मालिक हिन वक़्तु मुंहिंजे ख़िलाफ़ छाजे करे हसद न सहणु हेतिरा माण्हू छो अदा हिन गुनहगार हिन माण्हू खे न आंदो आहे मिठे मालिक आंदो आहे मिठे मालिक जी घुरा जंहिं अल्लाह तव्हांजी दिलि में इरादो विझी छॾियो ऐं पंहिंजा कम पंहिंजूं ख़्वाहिशूं खे परे करे अल्लाह उनखे पुठी ॾेई हक़ जे ख़ातिर तव्हां सिक में पंहिंजे क़दम खे वधायो आहे अॼु इहो क़दम ख़ुदा जी बारगाह में तुंहिंजो क़बूल सभई हथड़ा मथे खणी दुआ घुरो अल्लाह पाक असांजो महीनो ख़ैर बरकत जो गुज़ारे हिन महीने जूं बरकतूं फज़िलतूं उनजा सवाब खुदा जी ज़ात पाक हर मोमिन खे अता फरमाए रब्बना व तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा या मुक़ल्लिबल क़ुलूब सब्बित क़ल्बी अला दीनिक अल्लाहुम्मा इग़फिर लना क़ब्लल मौत वरहमना इंदल मौत वला तुअज़्ज़िबना बअदल मौत वला तुहासिबना यौमल क़ियामह इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम सल्लल्लाहु अला खैर खल्क़िही सय्यदना व महबूबना व महबूब क़ुलूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही सहाबिही अजमईन आमीन बिजाहे सय्यदुल मुरसलीन रहमतल लिल आलमीन ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।